त मालिक जो इहो असां सभिनी जे मथां वॾो करम आहे, असां उनजो इहो हिकिड़ो अहसान बि नथा भुलाए सघूं जो उन असांखे ॿ हथ ॾिना आहिनि। हक़ीक़त में इन हथनि जे करे ई त असां इंसान आहियूं। जेकॾहिं हू वस जो मालिक हो, असांखे ॿिनि हथनि जे बजाए उन्हनि हथनि खे ॿिनि पेरनि में बदिलाए छॾे हा त असांजी शिकिल ई कहिड़ी थी वेंदी आहे। चइनि पेरनि वारा केतिरा घुमंदा वरंदा आहिनि। तंहिंजे करे मालिक पंहिंजी रहमत कई जो असांखे ॿ हथ ॾिना, इंसान बणायो। पर हाणे असांजो फर्ज़ आहे त असां सही इंसान बणिजो, यानी हथनि जो सदुपयोग कयूं, उनजो बहितर इस्तेमाल कयूं। ऐं हथनि जो सदुपयोग आहे उन सां ॾियण ऐं वठण। त सभ खां पहिरीं हथ असांखे ॾियण सेखारींदा आहिनि ऐं इन जे करे ई असां इंसान हमेशह ॾियण खे ई पसंदि कंदा आहियूं। असांजी ख़ुशी हूंदी आहे त असां ॾींदा रहूं, असां ॾींदा रहूं, असां ॾींदा रहूं। इन जे करे असां ॾिसंदासीं असां कंहिंजी थोरी मदद करूं, कंहिंसां थोरो बहितर वहिंवार कयूं, थोरो चङो कंहिंसां हलूं, एसि ताईं जो हिकिड़े फ़क़ीर खे सिर्फ़ु हिकिड़े वक़्त जो खाधो बि ॾियूं त पोइ बि अंदर मां आनंद जूं लहरूं उथंदियूं आहिनि। असांखे बेइंतहा ख़ुशी थींदी आहे। पर कंहिंजे अॻियां हथ फैलायूं इहो असांखे चङो कोन्हे लॻंदो। उहो केतिरनि ई लखनि करोड़नि जो हुजे, असां कंहिंजे अॻियां हथ फैलायूं, कंहिंखां कुझु घुरूं, उहो असांखे शर्मसार कंदो आहे। तंहिंजे करे हथ ॾियण जे लाइ आहे, हथ वठण जे लाइ न आहे। ऐं ॿिन्ही हालतुनि में असां ॾियण वारा बणिजूं। अगरि असां घर में आहियूं त पोइ पंहिंजे वॾनि खे इज़त ॾियूं। जेकॾहिं असां घर में वॾा आहियूं त पोइ ॿारनि खे प्यार ॾियूं, बहितर संस्कार ॾियूं, चङा गुण ॾियूं। जेकॾहिं असां चङा गुण ऐं बहितर संस्कार ॿारनि खे ॾिनासीं त पोइ असांजा ॿार अॻिते हली करे महान बणिबा। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन में ॾियण वारा बणिजी वञूं। असां पंहिंजी ज़िंदगी में कुझु करण वारा बणिजी वञूं। ऐं इन जे करे ई इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश असांजा पूजने हूंदा आहिनि। छाकाणि त हू सभु कुझु ॾींदा रहंदा आहिनि, सब सां बहितर वहिंवार कंदा रहंदा आहिनि, सब सां भलाई कंदा रहंदा आहिनि। हू कंहिंजी मदद कंदा आहिनि तॾहिं बि ॾींदा आहिनि, ऐं जेकॾहिं आसीस कंदा आहिनि तॾहिं बि आशीर्वाद ॾींदा आहिनि। यानी हू ॾेई ॾेई सब खे भरींदा रहंदा आहिनि। तंहिंजे करे हू अॻिते वधंदा रहंदा आहिनि। ऐं इन करे ई हू पंहिंजे जीवन में असांखे सही राह ॾींदा आहिनि। हू चवंदा आहिनि त जेतिरो थिए कंहिंसां चङाई कयो, कंहिंसां भलाई कयो, कंहिंसां बहितर वहिंवार कयो। जॾहिं तव्हां कंहिंसां चङाई कंदो त पोइ मालिक जी रहमत तव्हांजे मथां एतिरी वसंदी जो सभु कुझु पाण चङो थी पवंदो। जीअं छंदड़ जो सेठ गिदूमल हो, उनखे हिकिड़ो पुटु हो, उहो बीमार थी पियो।
उन्हें काफ़ी इलाज कया, काफ़ी हकीम घुराया, पर उनके कोई फ़ाइदो न पियो। तॾहिं उन वीचारो काफ़ी कोशिशूं कयूं पए, उनखे थोरो अहंकार बि हूंदो, वॾाई बि हूंदी, कंहिंमें विश्वास बि घटि रखंदो हो। कुदरतन साईं जन ॾे हिकिड़ो शख़्स आयो जेको तमामु ग़रीब हो। उन जी अर्ज़ु कयो त साईं, सेठ गिदूमल जा मूं ॾे पैसा नहीं, मुंहिंजो पुटु तमामु बीमार हो, मुंहिंजे घर में कुझु बि कोन हो, मजबूरी में कुझु बि न हो, इन करे मां पंहिंजी जॻह गिदूमल खे गिरवी तो रखी ऐं कुझु पैसा वरिता, ऐं हाणे हू मूंखे तमामु घणो मजबूर करे रहियो आहे। जेकॾहिं मां उनखे हफ़्ते ॾेढ में पैसा पूरा करे न ॾिना त हू मूंखे घरां कढी छॾींदो ऐं मां अयाल सुमैत बेघर थी वेंदुमि। मूंखे आहे बि कुझु कोन, तव्हां रहमत कयो। तॾहिं साईं जन चयो, मालिक रहमत कंदो, सभु चङी थींदी। कुदरतन अञा कुझु वक़्तु गुज़रियो त गिदूमल खे बि ॿी का वाह कोन हुई। कंहिं चयो साईं जन ॾेई वञ त सभु भलाई थींदी। हू बि अची करे पहुतो ऐं अची करे अर्ज़ु कयो त साईं, मुंहिंजो पुटु आहे बि हिकिड़ो, सो तमामु घणो बीमार थी पियो आहे। हाणे भाई की काई उमेद कोन्हे, कोई आसरो कोन्हे। सभिनी जवाबु ॾेई छॾियो आहे। तव्हांजी शरण आहे, रहमत कयो त मुंहिंजो घर वसायो, मुंहिंजो घर अॾायो। न त एतिरो घणो कुझु आहे, पर सभु कुझु बर्बाद थींदो पियो आहे। पंहिंजी अखियुनि अॻां सभु कुझु वेंदो ॾिसण में थो अचे। तॾहिं साईं जन चयो, छा तोखे पंहिंजी अखियुनि अॻां सभु कुझु वेंदो ॾिसण में अचे थो, कुझु हलंदो? तॾहिं साईं जन खिलंदे हिकिड़ो दृष्टांत ॾिनो। चयूं, हिकिड़ो सेठ हो, उनखे तमामु घणी दौलत थी, तमामु घणो धन हो, पदारथ था, सभु कुझु हुयो, पर हद खां वधीक कंजूस हो। कॾहिं दान पुण्य चङा कर्म इहे त घणो परे रहिया, पर जुती बि हूंदी हुअसि उहा फाटियल हूंदी हुअसि। कॾहिं केॾांहुं वेंदो बि हो ॿिए शहर, हिकिड़ी नई जुती हूंदी हुअसि, केतिरा साल अॻु में ख़रीद कयल, उहा बि कच्छ में खणी वेंदो। पाण केवल पंधु वञे, पेरनि उघाड़ो वञे, फाटल पाए वञे, शहर जे ॿाहिरों जुती पाए, वरी जुती खणी करे कोथरी में विझे, वरी पेरनि उघाड़ो। कपिड़ा बि फाटल हूंदा हुअसि, कुझु नसीब में कोन हुअसि, लेकिन अमीर तमामु घणो हुयो। पोइ मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो, उहो दर्जी हो। दर्जी वीचारो रोज़ कपिड़ा सिबे हलाए, जेको बि हले मशीन सां कमाए, पाण परिवार सां ख़ुशि रहे। जेको बि कमाई मुंहिंजे चङे नमूने हले पियो। पोइ मुंहिंजो हथ में दर्जी जो ॾाढो सुठो, सभु उनजा कपिड़ा बि पसंदि कंदा, सभिनि खे ख़ुशी बि थींदी, उनखे सिबाईंदा। त हे दर्जी खे चवंदो, यार तूं ख़ुशि त बि माण्हू आहे, हिते ख़ुशि हूंदे, अॻिते बि ख़ुशि हूंदे, तंहिंजे करे तूं स्वर्ग में वेंदे। ऐं दर्जी बि चयसि, बिल्कुलु मां स्वर्ग में वेंदुमि, मूंखे कोई स्वर्ग खां रोके बि नथो सघे। कोई पुछेसि तो स्वर्ग में कीअं वेंदे, चएसि मां कपिड़ा एॾा सुठा ठाहींदो आहियां, मूंखे एॾो घणो कुझु हुनुर आहे, इहा मालिक जी रहमत आहे, तंहिंजे करे उन मुंहिंजो हथु एॾो भॻवानु बणायो आहे ॾाढो सुठो, इन करे मां स्वर्ग में वेंदुमि, छाकाणि भॻवानु बि मूंखे कपिड़ा सिबाईंदो, मां उनखे बि कपिड़ा सिबी करे ॾींदुमि। तंहिंजे करे पर सभु खिलंदा। कुदरतन उमिरि गुज़री, पोड़ा थिया, दर्द बीमार थियो, वीचारो गुज़ारे वियो। मथो सेठ बि बीमार थियो, दर्दी जो नौजवान पुटु हो। जंहिं सेठ बीमार थियो, मरण ते हो, त दर्दी जो पुटु पुछण आयुसि, चयसि बसि अबा हाणे तुंहिंजो
पीउ असांजो दोस्त बि वियो, इन करे हाणे असांजो कहिड़ो रहण, असां बि हलूं था, बसि जल्दी तयारी आहे, वञण वारा आहियूं। तॾहिं दर्द जे पुरचुसि, चए यार तूं वेंदो पिया, पर मूंखे बाबा तुंहिंजे लाइ हिकिड़ी चई वियो। चए बाबा चई वियो, कहिड़ो या पोइ ॾेई वियो बाबा? चए ॾेई वियो, चए हिकिड़ी मूंखे सुई आहे, उहो त मां वेंदो पिया स्वर्ग में भॻवान जा कपिड़ा थींदुमि, ॿियो सामान मां घरु खई वेंदो आहियां, बाक़ी जेको आहे सुई आहे इहा रहिजी वेंदी आहे, इहा पोइ जॾहिं अचे त वरी नई सां खई जाए, सुई त मूंखे हुते कमु ईंदी, तंहिंजे करे मूंखे सुई ॾेई विया, इहा पंहिंजी खयूं आहिनि। चयो बिल्कुलु इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, ॾाढो मुंहिंजो सुठो दोस्त हो, बहितर साथी हो, जेकॾहिं सुई ॾेई विया त सुई त बिल्कुलु मां हुते पहुचाए ॾींदोमांसि, बाक़ी बिल्कुलु ॾेई वञ। दर्द जे पुटनि खे सुई ॾिनी ऐं चयोसि बिल्कुलु हाणे मां खणी वेंदुमि, जंहिं महिल ॾिनुमि तूं बिल्कुलु बेफ़िक्र हो, सुरत सुई में तुंहिंजी बिल्कुलु संभाले करे पहुचाईंदो। जंहिं महिल दर्द जो पुटु वियो, हिन सुई सभ खां पहिरीं त पंहिंजे कमीज़ ते लॻाई, चई इहा जेका आहे उते खई वेंदुमि, उते संभाले करे ॾींदोमांसि। अहिड़ी पोइ ख़्यालु आयुसि, अड़े इहे त मूंखे सॼो साड़े छॾींदा, कमीज़ ते त सड़ी वेंदो, सुई कीअं पुॼंदी? अञा वरी कढे, वरी चए त कन में विझी छॾां, टोपण जी जॻह ते, वरी चयो हुते लॻंदी, चए चङो ॾंदे में फसाए छॾां, वात में विझां। पर वरी ख़्यालु आयुसि, जॾहिं मां ई सड़ी वेंदुमि त कुझु हूंदो ई कोन, जिस्म सॼो हिते सड़ी वेंदो त सुई कीअं हलंदी? सोचे सोचे जाथे रखे, चए कुझु न हलंदी। ऐं उते ख़्यालु आयुसि, अरे मां सां गॾु हिकिड़ी सुई बि कोन हलंदी, सभु कुझु हिते रखियो हूंदो, बाक़ी सॼी ज़िंदगी जेको कयुमि कंहिंजे लाइ। ऐं उते ख़्यालु आयुसि त हक़ीक़त में गॾु मूंसां कुझु बि कोन हलंदो, गॾु उहो हलंदो जेको मालिक जे नाले ते ॾिनो अथऊं। जेका चङाई कयमि, जेके भलाई कयमि, उहा ई उते कमु ईंदी। तंहिंजे करे नेकी ऐं बदी मूंसां गॾु हूंदी, पाप ऐं पुञ मूंसां गॾु हूंदा। सो इहो सभु कुझु गॾु करण जे लाइ मां अलाए केतिरा पाप कया, पर पुञ कोई बि न कयो। घर त मूंसां सुई बि साण कोन हलंदी। ऐं उन वक़्तु उनखे जेको कुझु हुयो उहो दान कयो, उहो चङे नमूने हलायो ऐं मालिक जी रहमत खे यादि करे उहो अॻिते वधियो। तंहिंजे करे तूं चएं थो त मुंहिंजो पुटु बीमार आहे, मुंहिंजो घर उजड़ी वेंदो, पर जेको मालिक जे नाले ते ॿिए सां भलाई कंदो आहे उहो कॾहिं पोइ ते न पवंदो आहे। जीअं तुंहिंजो पुटु बीमार आहे, तोखे सभु कुझु आहे, पर साम्हूं वीचारो मिसकीन वेठो आहे, इनखे कुझु बि कोन हो, पर उनजी मजबूरी जे करे तूं हिकु त उनजी जॻह बि अधु रक़म खां बि घटि में लिखाई आहे, ऐं वरी अञा धमकी ॾेई करे हफ़्ते में कढायसि बि अथो। तंहिंजे करे तूं ॿिए जे घर खे उजाड़ी दे त पोइ पंहिंजो कीअं बचंदो? पर उन मालिक जी रहमत खे यादि कर, तूं इन जो घर वसाए त मालिक तुंहिंजो घर वसाए छॾींदो। तंहिंजे करे तूं इनखे माफ़ करे छॾ, इनखे ख़ुशि कर, त मालिक जो नालो खणी आयो आहे, तूं हमेशह जे लाइ आबाद थी वेंदे, तुंहिंजो पुटु बि चङो भलो थी वेंदो। ऐं सेठ साईं जन जेके असीस झुकाईंदे उन शख़्स खे जॻह खां आज़ादु कयो, पर साईं जी चुसि त हाणे कुझु ॿियो बि अञा ॾेई छॾेसि, तुंहिंजो घर ख़ुशियुनि सां भरिजे, तुंहिंजो घर पंहिंजो पाण आबाद थी वेंदो। ऐं अञा कुझु खे साईं जन ॾियारे छॾियो ऐं हू दुआऊं कंदो हलियो वियो। ऐं साईं जन उनखे प्रसाद अमृत तपाशा ॾिनो, त अमृत में प्रसाद तपाशा विझी करे मालिक जो नालो वठी पुट खे पियाए, अखियुनि खे छंदा मारेसि, मुंहं खे छंदा ॾेसि, त सही थी वेंदो। ऐं जीअं उन अमृत पीतो, ॿार जी सिहत सही थियणु शुरू थी वई ऐं कुझु ॾींहंनि में सभु कुझु बहितर। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश असांखे संदेश ॾींदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि त मालिक जी इहा वॾी रहमत आहे, उन असांखे हथ ॾिना आहिनि। असां हथनि सां पाण खे बि ख़ुशि रखूं, परिवार खे बि संस्कार ॾियूं, वॾनि जो बि आदर कयूं, पर कंहिंसां चङाई कयूं, इन हथनि सां कंहिंखे नोचूं न, कंहिंखे छिछोड़ियूं न, कंहिंजी मजबूर जो ग़लति फ़ाइदो न वठूं, पर अञा कंहिंसां बहितर वहिंवार कयूं।
जॾहिं असां कंहिंखे आबाद कंदासीं त मालिक असांखे आबाद करे छॾींदो। छाकाणि तुंहिंजी रहमत एतिरी हूंदी आहे, असां कंहिंखे थोरो कुझु ॾींदासीं पर हू रहमतुनि सां भरे छॾींदो आहे। तंहिंजे करे उन सचे साईं असांखे ॾियणु सेखारियो। उन चयो जेतिरो थिए कंहिंखे ॾियो, जेतिरो थिए कंहिंसां बहितर वहिंवार कयो, ऐं जीअं जीअं ॾींदा वे त दातार तव्हांखे एतिरो ॾींदो जो तव्हां घणो बहितर थी हलंदो। जीअं साईं जन चयो सेठ कीदूमल खे, तूं हिक खे थोरो चङाई कर त मालिक तुंहिंजो घर आबाद करे छॾे। तंहिंजे करे कंहिंसां थोरो ॾिनो असांखे तमामु घणी बरकत ॾेई छॾींदो आहे, तमामु घणी रहमत ॾेई छॾींदो आहे। तंहिंजे करे उन सचे साईं असांखे सम्झायो त पंहिंजे जीवन खे ॾियण वारो बणायो, पंहिंजो पाण खे कुझु काराइतो बणायो। छाकाणि त इंसान खे ॾियण में ख़ुशी थींदी आहे, वठण में न। ॾियण में हिकु फुल्को बि, हिकु रोटी बि असांखे ख़ुशियुनि सां भरे छॾींदी आहे, पर वठण में लख किरोड़ बि असांखे शर्मसार कंदा आहिनि। तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं पाण सभिनी खे रहमत पाइण जो पात्र बणाए थो, यानी दाता बणाए थो, त असां ॾियण वारा बणिजूं, सभ सां बहितर वहिंवार कयूं, सभ सां चङो सलूक कयूं। जीअं असां ॿिए सां चङाई कंदासीं त मालिक जी चङाई एतिरी असां सां थींदी जो असांखे को ॾुखियो ॾींहुं ईंदो बि न।